सिंधी आखाणी ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुश्ताक परदेसीअ खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकान खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं असां अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तो साथियो ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तो अॼु असांजो किसो आहे करमान बादशाह ऐं कोरी बादशाह जो। दोस्तो बादशाहनि जो बादशाह त रब साईं आहे, पर ही बि पंहिंजे ज़माने जो को हिकिड़ो बादशाह हो जंहिंखे माया मिल्कियत जी त का परवाह कान हुई, अणखुट दौलत हुअसि, पर सेर मिटी यानी औलाद जो बुखियो। हाणे उहा पैसनि सां त कान शइ थिए थी, या ग़रीबी अमीरी ते त नाहे, उहा कुदरत वारे जो कमु आहे। उहो बादशाह जेको ज़ात जो कोरी हो, उहो बादशाह खे औलाद जो न हुयो त बादशाह ॾाढो उन मामले में परेशान रहंदो। हिकिड़े ॾींहुं बादशाह पंहिंजे दरबार में अमीर वज़ीर वेठा हुअसि। उन्हनि जे अॻियां बादशाह ॻाल्हि चयो त मां सोचां थो मूंखे औलाद कोन्हे, जेकॾहिं हिन मां मरी वञा त पोइ हीअ मुंहिंजी रयत बि त औलाद आहे न, भला औलाद न आहे त रयत आहे, रयत बि त औलाद आहे, पोइ मुंहिंजी रयत त सॼी दरपदर थी वेंदी। मूंखां पोइ केरु आहे जेको हिननि जी सार संभाले रहंदो? बसि हुनजी पंहिंजी सम्झ ई हिकिड़ी, रब साईं मूंखे ॿियो त सभु कुझु ॾिनो आहे, पर हिन धन जो धनार कोन ॾिनो अथई जेको हिन धन खे हलाए। मूंखां पोइ त धन ईअं छिड़विछिड़ थी वेंदो। हाणे ही रयत ई मुंहिंजो सचो पचो औलाद आहे। तंहिंजे करे मुंहिंजो ख़्यालु आहे त जेका बि मूंखे माया मिल्कियत दौलत आहे, जहिड़े ई पंहिंजे हिन औलाद खे पंहिंजे हथनि सां विराए ॾिए। चवनि त इहा मिल्कियत जेका हूअं ई इन्हनि जी आहे, सोगी करे पाण वटि रखनि, पर इहो आहे त जेसीं मुंहिंजी हयाती आहे तेसीं उहा खपाइणी न आहे, तेसीं हुनखे हथु न लाइ। बाक़ी मां मरी वञा पोइ भले पंहिंजे कमाइण दौलत जा मालिक पाण आहिनि, संदन वक़्तु सुठो पियो गुज़रंदो। मां हाणे इहो सोचियो, वज़ीर अमीर दरबार भरियल हुजे, बादशाह जी इहा ॻाल्हि ॿुधनि त हुननि खे ॾाढी दिलि में खिल आई। पर हाणे बादशाह जे साम्हूं बादशाह जी ॻाल्हि ते खिलनि कीअं, बेअदबी, पर दिलि में ॾाढी हुननि खे खिल आई त हे बादशाह जो अकुल आहे, पर हिमत कंहिंखे न पई थिए जो कुझु कुछी सघे। हिकिड़ो पीर सन वज़ीर हुयो, उहो दिलि झले ऐं ॿाहूं ॿधी कंध झुकाए बादशाह खे चई त बादशाह सलामत जे सिर बखत जो सदाई ख़ैरु हुजे। साईं तव्हांजी हुकूमत में शींहं बकरी गॾु था खाइनि, एॾो इंसाफ़ आहे। तव्हांजो इंसाफ़ ऐं अदुल जेको आहे सो हर पासे उनजी हाक लॻी पई आहे। हे असां सभु जेके बि तव्हांजा अमीर वज़ीर आहियूं, असांखे पाण साईं जन जो बेऔलादो हुजणु ॾाढो असांखे बि हिन जो थींदो आहे, ॾाढो अरमान आहे, अफ़सोस आहे, पर साईं असांजे वस में बि त कोन्हे। आहे रब साईं जे वस। सो अलाह साईं जो सचो बानो उहो आहे जेको ओ साह निकिरण ताईं, मरण घड़ीअ ताईं बि रब मां उमेद न लाहे। रब केॾी महिल बि राज़ी थी सघे थो। साईं ॿियो न, कल्ह असांखे ख़बर पई आहे त पंहिंजे शहर खां ॿाहिरि जबल जो हिकिड़ो गार आहे, उते हिकिड़ो अल्लाह अलोको दरवेश थो रहे जेको हर वक़्तु रब साईं जी इबादत में रुधल रहे, ॿियो को बि कमु कोन्हे, हर वक़्तु रब साईं जी इबादत में आहे। इहा बि ख़बर पई आहे त कंहिं बनी बशर सां ॻाल्हाए कोन थो, कंहिं सां बि कोन थो ॻाल्हाए। माण्हू त ॻाल्हि था कनि त हुनजे मुंहं मां नूर पियो थो वसे, माण्हू ॾिसे त चए त रुॻो वेठो ॾिसांसि। कंहिं सां बि कचहरी कोन थो करे, कंहिं सां बि ॻाल्हाए कोन थो, सॼो वक़्तु अखियूं पूरियूं पईंदसि, तस्बीह सोरींदो, चप चोरींदो थो रहे, निमाज़ जो टाइम आहे त निमाज़, जेको बि पढ़े थो सो दिलि में आवाज़ ई न। सो साईं तव्हां नाउमीद न थियो। असांजो अर्ज़ु आहे त हलूं, हली उन दरवेश खां सुवाल करे दुआ पिनी ॾिसूं। मन बाझारू धणी
उन वलीअ जे मुहाबे खणी तव्हांखे शेर मिटीअ जी महिरबानी करे तव्हांखे मन औलाद थी पई। बादशाह वज़ीर खे चयो त वाह जी ॻाल्हि कई जी वज़ीर, मां तुंहिंजी इन नेक राय सां मुतफ़िक़ आहियां। हिकदमि सवारी जो बंदोबस्तु कयो त हली इन दरवेश खे ॾिसूं। हलूं दरवेश ॾे। हुकुम जी देरी तयारी थी वई। बादशाह हिन सां गॾु ईंदड़ वज़ीर अमीर उन्हनि जे सवारीअ जो बंदोबस्तु थी वियो। दरबार पूरी करे रवाना थिया। ॾींहुं वियो तपी वियो। वाट ते हिकिड़ो वॾो घाटो वण हुजे, उते हिननि साई पटी छांव ॾिठनि, उते हिननि साई पटी। पाणीअ जा दुॿा हुया, उतां हिननि घोड़नि खे पाणी पियारियो। साई पटनि इते इन ॾिठो त हाणे टेपरीअ जी महल थी थिए। सिजु लड़े थो पियो। बादशाह चयो त हलो बाबा, कोच करण जो बादशाह हुकुम ॾिनो। यकदमि मंज़िल कोच थी वञी टेपहरी जे टाइम ते दरवेश वटि पहुता। दरवेश बि ओॾी महिल हे जीअं पहुता त उहो बि गार खां ॿाहिरि निकिरी। गार खां ॿाहिरि हिकिड़ो इहो टुकड़ी हुई, सफ़ाई थियल हुई, ॿुहारी वग़ैरह आयल हुई। उते दूही दुखे पई। सो फ़क़ीर बि उन महिल ॿाहिरि निकिरी, उन जिथे उहा दूही पई दुखे उते ईअं गोलनि में कंध हुयूं, अखियूं बंदि कयूं ऐं तस्बीह पियो पढ़े। हे अची पहुता लथा घोड़नि तां। बादशाह दूहीअ जे वेझो आयो। बादशाह जेमहिल दूहीअ जे वेझो आयो, हे माण्हू हेतिरा जो छा त खड़को थियो। दरवेश ॾिठो पासे में हिकिड़ी तॾी विछायल हुई। बादशाह खे बादशाही ताज पातल हुयो, वेस वॻा हुया, माना उहो सभिनी खां निर्वार हुयो। दरवेश बादशाह खे उन तॾीअ ते पासे में तॾी ही चई त इशारो कईंसि वेहण जो त हिते वियो। बादशाह वेठो, ॿिया सभु अमीर वज़ीर उहे बीठा हुजनि। दरवेश कंधु खणी ऐं बादशाह खे चयो त बादशाह सलामत, अॼु असां ग़रीबनि जी तव्हांखे कीअं यादगिरी आई आहे, हेॾी खणी तकलीफ़ कई अथव। बादशाह फ़क़ीर खे चयो त फ़क़ीर साईं, अलाह जो ॾिनो मूंखे सभु कुझु, औलाद जो तालबु आहे, इन गणतीअ में ईअं सम्झो ॻरां थो पियो। उन जे लाइ तव्हां जी हाज़िरीअ में अची मां हाज़िर थियो आहियां। तव्हां दरवेश आहियो, रब जा प्यारा आहियो, अलाह साईं तव्हांखे सघ ॾिनी आहे। तव्हांजी कयल कमाई ते रब साईं राज़ी आहे। चवंदा आहिनि त कामिल दरवेश जी हई कॾहिं बि कान गुसंदी आहे। दरवेश जी दुआ रब वटि बि क़बूल थी थिए। तंहिंजे करे साईं मां आयो आहियां त मूं बेऔलाद बंदे जे हक़ में रब जे दरबार मां दुआ घुरी, मूंखे औलाद वठी ॾियो। मां जंहिंजो ॾाढो बुखायल आहियां ऐं ईअं सिकायल आहियां, मां आयो आहियां तव्हां वटि इन ते। दरवेश बादशाह जी ॻाल्हि ॿुधी ऐं टुॿीअ में पइजी वियो। कुझु वक़्तु कंधु हेठि हुयुसि ऐं कंधु मथे खणी खिली ऐं बादशाह खे चई त बादशाह सलामत, तुंहिंजे लाइ मूंखे औलाद त लिखियल ई नज़र नथो अचे। तुंहिंजे लाइ मूंखे औलाद लिखियल नज़र नथो अचे। हाणे जॾहिं तोखे औलाद ई लिखियल न आहे त मां गुनहगार बंदो, मां छा थो करे सघां। उते हो जेको वज़ीर हुयो जंहिं बादशाह खे ॾसु ॾिनो हो, उहे ॿुधनि पिया। उन अॻिते वधी ऐं ॿाहूं ॿधी विच में उन ॻाल्हायो त फ़क़ीर साईं, जेकॾहिं असांजे बादशाह सलामत जे नसीब में औलाद हुजे हा, लिखियल हुजेसि हा, त ज़रूरु हिनखे उते ई मिले हा। हेॾे अचण जो असांखे ज़रूरु केतिरो कहिड़ो हो। जॾहिं लिखियल ई कोन्हे तॾहिं त तव्हांजे कदमनि छुअण लाइ अची हिते असां हाज़िर थिया। हिन जो इहो चयो त बादशाह वरी विच में ॻाल्हाए चयसि त साईं, लिखियो त सभु को लहे, पर कमाई वारा जेके कामिल बुज़ुर्ग ऐं दरवेश आहिनि, उहे अणलिखिया बि पले था पाइनि। हिन जो इहो चयो त दरवेश जेको हुयो ईअं कंधु मथे खईं, पर अखियूं हुन जूं ॻाढ़ियूं थी वयूं। चई बाबा, इन ॻाल्हि तां लही वञो, ख़ुदा जे गुझ में कंहिंखे बि हथ विझण जी ताक़त न आहे, तंहिं करे माठड़ी करे जिथां आया हो ओॾा हलिया। बादशाह हिनखे मिनथू करण लॻो।
बादशाह मिनथू करण लॻो। दरवेश साईं अचणा हुयासीं, अची चुकासीं। हाणे त अहिड़ी तुंहिंजी दरबार मां बिना इहो औलाद वठण जे मां हथे ख़ाली मोटी पाण खे मेणिया बि कयां, माण्हू मूंखे छा चवंदा? तंहिंजे करे अर्ज़ु आहे, मूंखे छॾियो, तव्हां पाण खे सुञाणियो, पाण खे सुञाणियो। रब जे दरबार में सुवाल करे असांजो सबबु पूरो कर त असां मानाए थी मोटी वञूं, असांखे ख़ाली न मोटाए। बादशाह जो हिनखे मिंथ कई, फ़क़ीर वरी टुॿी में पइजी वियो। पर हिन महिल हिन दफ़े वरी चङो टाइम ई टुॿीअ में पइजी वियो। नेठि चङे टाइम खां पोइ हे सभु ख़ामोश लॻा पिया हुजनि, वेठा निहारनि पिया फ़क़ीर ॾे। गच देरि खां पोइ हिन कनि थुल्हो ॾियो, ईअं थोरो मुश्की ऐं बादशाह खे चई, बादशाह सलामत तोखे मुबारक हुजे, रब जे दरबार में अर्ज़ु अॻाणो आहे। सुत थी तोखे 2 ॿार थींदा, अवल थींदई न्याणी, उनखां पोइ थींदी पुट। न्याणी जॾहिं वॾी थींदई ऐं जवान थींदी तॾहिं भरवारनि बादशाहनि में सां तुंहिंजी मिड़ई अणबड़ थींदी, दुश्मनी पैदा थींदई। एतिरे क़दुरु लड़ाइनि जे लाइ बि हो तो वटि अची मैदान वालारींदई। ईअं चई फ़क़ीर वरी खणी कंधो हेठि कयो। बादशाह खे हिकिड़ी ख़ुशी बि थी, पर वरी इहा जो ॻाल्हि कईं त थोरो ॼण बादशाह खे ईअं ॿुॾतर में बादशाह अची वियो। पर फ़क़ीर ॾे निहारनि पिया, फ़क़ीर जो चुप थियो। वरी घड़ी रखी कंधु मथे खणी चईं त बादशाह, पर फतेह थींदई तुंहिंजी, परेशान न थिजांइ, फतेह तुंहिंजी थींदई। इहा ॻाल्हि जो ॿुधी बादशाह अमीरनि वज़ीरनि ॿुधी सभु ॾाढा ख़ुशि थिया। तोहफ़ा सूखड़ियूं वग़ैरह जेके आंदियूं आहिनि उहे दरवेश जे अॻियां खणी रखियनि, दरवेश जे अॻियां रखियनि। दरवेश खां दुआऊं वठी दरवेश खां हिननि खां दरवेश खां मोकिलाए पंहिंजे तख़्तगाह ॾांहुं रवाना थिया। अची पहुता पंहिंजे शहर में। बादशाह वियो महल में, बाक़ी अमीर वज़ीर हर को पंहिंजे आस्थाने ते वियो, पंहिंजे घर वियो। रब जी कुदरत, कुझु ॾींहं गुज़रिया त बादशाह जी ॿराणियूं बादशाह खे ख़ुशख़बरी ॾिननि उमेदवारीअ जी। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह ख़ुशीअ में केतिरो ई खज़ानो खणी लुटायो। एतिरे क़दुरु जो ग़रीबनि बि बादशाह खां इनाम वठी पंहिंजा पंहिंजा वञी घर भरिया। ॾींहं पिए ॻणियनि, रैत बि पई ॾींहं ॻणे, अमीर वज़ीर पिया ॾींहं ॻणनि, बादशाह पियो ॾींहं ॻणे। आख़िर मुदे पूरे थियण ते हिकु राणी खे ॼाई धीअ, महीने खन खां पोइ ॿी राणी खे ॼाओ पुटु। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, रब जा शुक्राना अदा कई। ॿार जो थिया बादशाह दरबार में, बादशाह जा पंहिंजा नजूमी जेके हुया, बादशाह उन्हनि खे घुराए ऐं चई त मूंखे न पंहिंजे ॿारनि जो नसीब ॿुधायो। पुराणे ज़माने में ईअं हूंदो, दरबार में नजूमी हूंदा हुआ। नजूमनि हिसाब करे जेका दरवेश ॻाल्हि कई उहा साॻी बादशाह सां इन्हनि खोले ॻाल्हि कई। जी बादशाह सलामत, तव्हांजा 2 बचड़ा जेके आहिनि उन्हनि मां जेका तव्हांजी न्याणी आहे ऐं नंढड़ो आहे जेको, वॾा नसीब वारा आहे, पर साईं थोरी रंडक आहे। जेकॾहिं तव्हां नाराज़ न थियो, असांखे इजाज़त ॾियो त उहा बि बयानु कयो। बादशाह जे बाबा तव्हां त जेको हिसाब थींदो तव्हां उहो ॿुधाईंदो, तव्हां ॾियो छो था, तव्हां बेखुट के मूंखे ॿुधायो। बिना के ख़ौफ़ जे हक़ीक़त बयानु कयो जेको तव्हांखे ॾिसण में अचे थो। उन नजूमियुनि मां हिकिड़ो झूर पोड़ो नजूमी जेको हुयो, कननि जूं पापड़ियूं पे लुॾस, बाहूं ॿधी ऐं चई त जीअं दा क़िबला, तव्हांजी साहिबज़ादी न्याणी जेका आहे, असां रयत जी शहज़ादी जॾहिं बलूगत खे पहुचंदी, जॾहिं जवान थींदी, तंहिं वक़्तु साईं जन जे हुकूमत खे कुझु लोॾो ईंदो ॾिसण में अचे थो। पर साईं जल्द ई फतेह कामयाबी असांजे बादशाह जी थींदी। जेके बि धारिया गनी में चढ़ी ईंदा, हार खाई वठी भॼंदा। एतिरे क़दुरु जो उन्हनि सभिनी जो जंगी माल साज़ो सामान उहो बि साईं जन जे हथ ईंदो। माना फ़क़ीर वारी ॻाल्हि साॻी वञी नजूमियुनि में ॿुधाई। ख़ैर ॾींहं गुज़रंदा रहिया। बादशाह जा ॿार, नंढड़ो नंढड़ी,
अॼु नंढा सुभाणे वॾा तव्हां त शहज़ादी जेका ही सा अची बालिग थियण ते पहुती। शहज़ादी जॾहिं बालिग थियण ते पहुती छा त शहज़ादीअ सूंहं कढी हुस्न कढियो। शहज़ादीअ जे हुस्न जी हाक जेका आहे सा ईअं सम्झ चइनी तरफ़ पखिड़िजी वई। ग़रीब गुरबो उन में त दम ई कोन हो जो बादशाह खे चवनि, पर भर पासे जा जेके बादशाह हुया उन्हनि बादशाहनि जो ॿुधो त उन्हनि बादशाहनि जा कासिद बि हिन कोरी बादशाह वटि इन जी धीउ जे संगावतीअ लाइ ईंदा अचनि पिया त असां सां माइटी कर। पर बादशाह सभिनी खे जवाबु पिए ॾिनो, बादशाह सभिनी खे जवाबु पिए ॾिनो त मां अञा मुंहिंजो इरादो न आहे माइटी करण जो। ॿियनि बादशाहनि त खणी माठ कई, पर हिन जो दंगई बादशाह हुयो। गॾु सरहद ॿई मुल्क पाण में गॾु हुया, सरहदूं गॾु आहिनि। जंहिंजो नालो हो करमान बादशाह। उहो थोरो ईअं सम्झो त बोल्टे दिमाग़ जो हो। उन बि जॾहिं संग जी घुर कई, कासिद मोकिलियईं, उन खे बि जो जवाबु मिलियो त उन पंहिंजी ॼण बेइज़ती महसूसु कई त भला हे कोरीअ जो पुटु पैदा कॾहिं थियो जो मुंहिंजे पुट जे माइटीअ खां तो असांखे जवाबु ॾे। हिन जी हुकूमत आहे केतिरी, हिन जो मुल्क कहिड़ो को वॾो आहे। मां जे पंहिंजे हिते अचां त पंहिंजी हुकूमत मां रुॻो कुझु न धाड़ेल मोकिलियांसि, फोरू मोकिलियांसि न, त बि मां हिन जी हुकूमत हथु करे सघां थो। ऐं हेॾो सारो मुंहिंजो लश्कर, उन्हनि जे अॻियां हिन में कहिड़ो दम आहे जो हे मुक़ाबिलो करे सघंदो। हिन में जुरियत कीअं थी जो मूंखे जवाबु ॾिने। बादशाह ईअं सम्झो करमान बादशाह पंहिंजी इहा तोहीन सम्झी, जवाब जो मिलियुसि कोरी बादशाह वटां त हिन पंहिंजी तोहीन सम्झी। बादशाह खे सॼी राति निंड न आई। दरबार मां जीअं मोटियो, कासिद अची जवाबु ॾिनुसि। बादशाह खे सॼी राति ईअं सम्झ लुछ पुछ हुजेसि, निंड न आयसि। सुबुह जो सवेल अची दरबार लॻाई। बादशाह जो आयो, अमीर वज़ीर सभु अची गॾु। छा करमान बादशाह उन्हनि अमीरनि वज़ीरनि जे अॻियां सभिनी जे अॻियां इहा ॻाल्हि कढी त मां कोरी बादशाह खां संग जी घुर कई पुट जे लाइ। उन मूंखे जवाबु ॾेई छॾियो आहे। सो सॼी राति मां हे सोचियो आहे त हिन में दम कहिड़ो आहे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो। बादशाह जो इहा ॻाल्हि कई त दरबार में ख़ामोशी थी वई। साईं तव्हां वधीक बहितर था ॼाणो, तव्हांखे जीअं बहितर नज़र अचे बराबरि तव्हांजी हुकूमत वली कई अथई, तव्हांजे अॻियां त हुनजी का हैसियत ई कान्हे। उन्हनि वज़ीरनि में बि हिकिड़ो सीनियर वज़ीर हुयो। उहो चुप कई वेठो, अकुल में सभिनी खां सवायो बादशाह खे बि ख़बर हुई। बादशाह उन खे चयो त तूं छो नथो ॻाल्हाईं, तूं छो नथो कुझु, हे त सभु ॾिस त मूंखे चवनि था त तूं सही आहे, जीअं तुंहिंजी मर्ज़ी हुजे, तूं छो नथो ॻाल्हाए, या हे तोखे हिननि वारी राय नथी वणे। उन वज़ीर हथ ॿधी चयो त बादशाह सलामत, जेको तव्हां चयो सभु सच चयो, जेको तव्हां चयो सभु सच चयो, पर साईं मुंहिंजी मर्ज़ी आहे त तकड़ न कयो। वरी बि हुनखे हिकिड़ो ख़त लिखो जंहिंमें सॼी हक़ीक़त लिखोसि त जंहिं सूरत में तो मुंहिंजे पुट जी आयल माइटी खां इनकार कयो आहे, तंहिं सूरत में बादशाही क़ाइदे कानून मूजिबि जंग करिणी थी जुगाए। ॿियो त हाणे इन जो को हल ई न आहे। हाणे आहे इन जो हल जंग। हाणे या त संग ॾे या जंग कर। साईं तव्हां ख़त लिखोसि। मूंखे उमेद आहे तव्हां ताक़तवर वॾा बादशाह आहियो, हू बराबरि तव्हांजे अॻियां कुझु कोन्हे। हुनखे ख़त मिलंदो, जॾहिं इहा धमकी पढ़ंदो, मां सम्झां थो त साईं उहो डिॼी वेंदो ऐं खणी संग ॾींदो। क़त्ल ऐं गारतगरी खां इन खां असां बची पवंदासीं। बादशाह ऐं ॿियनि सभिनी वज़ीरनि खे इहा सलाह पसंदि आई। सलाह पसंदि आई था बराबरि हिन वज़ीर जी ॻाल्हि सही। बादशाह वरी ख़त लिखायो, शाही मोहर हणी उन साॻे वज़ीर हथां जंहिं वज़ीर इहा सलाह ॾिनी। हाणे सलाह बि तो ॾिनी आहे, ख़त बि तूं खणी वञ कोरी बादशाह ॾांहुं। रवानो कई। वज़ीर साईं अची कोरी बादशाह जे दरबार में पहुतो।
बादशाह जे अची साम्हूं थियो ऐं जेको पंहिंजो ख़त आंदो हुई हिकिड़ी सोनी थाली में रखी, ॿी सोनी थाली हुनजे मथां उन सां ढकियईं, बादशाह खे पेश कई। करमान बादशाह हीरा जवाहर सुखड़ियुनि लाइ हिन खे ॾिना, उहे बि बादशाह जे अॻियां हिन रखिया। कोरी बादशाह उहो ख़त पंहिंजे वज़ीर खां पढ़ायो। हुन ख़त पढ़ियो जंहिंमें जंग जी धमकी। हिन जंग जी धमकी जो ॿुधी त कोरी बादशाह तपी बाहि थी वियो। ख़त खे कावड़ में, हुन खां वठी ख़त कावड़ में हिन फाड़े छॾियो। हुन जेका हीरा जवाहर तोहफ़ा करे आंदा हुआ उहे बि हिन उछलाए छॾिया। हिन वज़ीर खे चयो त मूंखे तो ते क़यास थो अचे, छो जो तुंहिंजो ॾोह न आहे ऐं ख़ुदा जो मूंखे ख़ौफ़ थो थिए, जंहिं करे मां तोखे सलामत थो मोकिलियां, न त जेका तुंहिंजे बादशाह ॿोली ॻाल्हाई आहे त नियापो तूं खणी आयो आहे त मां तोखे पूरो कयां, पर मां तोखे सलामत वञण थो ॾियां। हाणे हे जेको ख़त आंदो थी न, इन जो जवाबु इहो थी जो वञी पंहिंजे इन मथे फिरियल बादशाह खे वञी चयो त मूंखे जंग जा दड़का न ॾे, लड़ाई कहिड़ी अथई त लही अच मैदान में त ख़बर पवे। उहो वज़ीर बादशाह जेको ज़िबानी पे नियापो हिनखे ॾिनो, उहो नियापो खणी अची पहुतो करमान बादशाह वटि। अखर ब अखर वञी सॼो करमान बादशाह सां ॻाल्हि कई। करमान बादशाह जो ॻाल्हि ॿुधी, इहा हक़ीक़त ॿुधी त अॻे हुनजो मथो फिरियल हो, हाणे वरी जो हुन चैलेंज ॾिनोसि त ईअं सम्झो हे बि तपी बाहि थी वियो। हिकदमि जंग करण लाइ तयारु थियण जो हुकुम ॾिनई त जंग जी तयारी। तबल वॼी आहे, जंग जी तयारियूं शुरू थी वयूं। जंग जे लाइ सामान हथियार पहवार गॾु थी विया। कुझु ई ॾींहंनि में हिकिड़ो वॾो शाही लश्कर तयारु थियो। शाही लश्कर तयारु थियो। करमान बादशाह पाण लश्कर जी अॻुवाणी पियो करे, निकितो पंहिंजे मुल्क मां। आख़िर हलंदो हलंदो अची कोरी बादशाह जो जेको तख़्तगाह हुयो उन खां ईअं सम्झो अधु मील खनि ॿाहिरि, शहर जे ॿाहिरि हिन अची पंहिंजो लश्कर खे मंज़िल हणाई। उते अची हिन खीमा खोड़िया। खीमा खोड़नि कोरी बादशाह खे न चवाई मोकिलियो त मां लड़ाईअ लाइ फ़ौज वठी आयो आहियां, हाणे जे तो में बाहि मुड़सी दम अथई, पंहिंजी फ़ौज वठी अची मुक़ाबिलो कर, या मां हिन महिल बि चवे थो त पंहिंजे धीउ जी मुंहिंजे पुट सां शादी कराए त मां हितां ई वापसि हले थो वञा, पोइ जंग न आहे। कोरी बादशाह खे जॾहिं इहो पैगाम पहुतो, हुन बि लश्कर पंहिंजो तयारु कयो। हुकुम थी वियो, देरी कान थी, लश्कर तयारु थियो। पंहिंजो जेको वॾो वज़ीर हुयुसि उन जी अॻुवाणी में हिन लश्कर मोकिलियो। पंहिंजो वॾो वज़ीर जेको हुयुसि उन जी अॻुवाणी में हिन पंहिंजो लश्कर करमान बादशाह सां लड़ाईअ जे लाइ मोकिलियो। हिन जो वॾो वज़ीर लश्कर जी अॻुवाणी पियो करे। लश्कर हिननि जो बि पंहिंजे मुल्क जे हिसाब सां हुयो, पर हो वॾो बादशाह हुयो, करमान बादशाह वॾो बादशाह। जॾहिं ॿई लश्कर आम्हूं साम्हूं थिया त हिन जो जेको वॾो वज़ीर हुयो, जेको कोरी बादशाह जो जेको लश्कर जी अॻुवाणी पियो करे, उन जी जॾहिं करमान बादशाह जे लश्कर ते नज़र पई, पाण हिन सां गॾु जेके फ़ौज जा सिपह सालार हुया उहे बि लश्कर जी हैबत ॾिसी, लश्कर जो तइदाद ॾिसी, हथियार पहवार ॾिसी, कोरी बादशाह जा जेके वज़ीर ऐं सिपह सालार हुया उहे दहलजी विया त बड़ा ही त ईअं समुंड आहे माण्हुनि जो। हिननि उन महिल ई बादशाह कोरी बादशाह ॾे पैगाम मोकिलियो, वज़ीर कोरी बादशाह ॾे पैगाम मोकिलियो त साईं करमान बादशाह सां एॾो त लश्कर आहे, एॾो त कटक अथसि जो पंहिंजो लश्कर त साईं हुनजे अॻियां कुझु बि कोन्हे, जीअं हाथी ऐं किविल हुजे साईं उहो मिसाल अथव। सो साईं असांजो अर्ज़ु आहे त अजायो खूनरेज़ी न करायो, लश्कर न मारायो, रत जूं नदियूं न वहायो, साईं कुझु कोन थींदो, असांजी दाल न करनि। सुठो ईअं थींदो त तव्हां पंहिंजे न्याणीअ जो संग खणी करमान बादशाह जे पुट खे ॾियो। साईं ईअं कंदव त ॿिन्ही बादशाहनि जी पाण में थींदी माइटी, ऐं तव्हांजी जो माइटी थींदी
त उन सां तव्हां में पाण में मोहबत वधंदी, ॿई मुल्क हिक ॿिए जी सपोर्ट कंदा। ॿियो को भर वारो जेको मुल्क हूंदो उहो तव्हां ॿिन्ही बादशाहनि ते का करे न सघंदो, उहो तव्हां ॿिन्ही बादशाहनि खां लहराईंदो। तंहिंजे करे असांजी सलाह इहा अथव, कोरी बादशाह खे जो इहो न्यापो मिलियो, वज़ीर वारो इहो पैगाम मिलियुसि त भाई वज़ीर साईं ख़त मोकिलियो आहे। कोरी बादशाह जो ख़त पढ़ियो, इहो न्यापो पढ़ियईं, ॿुधई, ॾाढी कावड़ लॻसि। वज़ीर ते पंहिंजे सिपह सालार सम्झी वियो त असांजो लश्कर या त ड्रिनो आहे या हे ड्रिनो, या वरी इन वज़ीर ऐं मुंहिंजा जेके सिपह सालार आहिनि उहे वञी को दुश्मन जे लश्कर सां मिलिया आहिनि, माल ते विकामी विया आहिनि। ॻाल्हियूं ॿ, या त ड्रिगा आहिनि या हुननि खां माल वठी हुननि सां मिली विया। हाणे मूंखे मिड़ई इहे मूंसां नमूनो था कनि। तंहिंजे करे हाणे करमान बादशाह खां वधीक हिनखे पंहिंजे अमीरनि वज़ीरनि ते कावड़ी, सिपह सालारनि ते। सो उन्हनि खे सबक़ सेखारण ऐं करमान बादशाह सां दूबदू ॻाल्हाइण जे लाइ त बराबरि हाणे मुंहिंजो वेहण हिते नथो ठहे। वज़ीर खे चङो मुड़ुसु करे मोकिलियुमि, पर वज़ीर पाण पियो थो रोए। सो हाणे मां पाण वञा। पंहिंजे अस्तबल में आयो हिकिड़ो अर्धो घोड़ो हुजेसि, अर्धो घोड़ो उहो तयारु कराए, अर्धो घोड़ो तयारु कराए उन ते सुवार थियो, चढ़ियो, चढ़ी ऐं वठी जो घोड़े खे अड़ी हईं त घोड़ो अखि छिंभ में अची शहर जे ॿाहिरां हिन जो जिथे लश्कर हुजे उते अची कड़के। हाणे बादशाह अञा लहण जी करे पियो, पर घोड़ो अर्धो हुयो। जीअं बादशाह जो घोड़ो पंहिंजे लश्कर वटि अची पहुतो त हुन साम्हूं जेको करमान बादशाह जो लश्कर हो उहो बि घोड़नि ते ई हुया। उन जो घोड़ा परियां बीठल ॾिठा, सो उमालक खणी उन्हनि घोड़नि ते हिन रुख कयो। कोरी बादशाह लहण जी पियो करे, हुनखे घणो ई घोड़े खे रोकियो, पर घोड़ो इन जे रुकजण वारो न हो, इन जे वस खां ॿाहिरि निकिरी, घोड़ो इन जे वस खां ई ॿाहिरि निकिरी वियो। घोड़ो बीहेसि न पियो, घोड़ो सिधो करमान बादशाह जे लश्कर ते पियो। बादशाह जेको हेॾो कावड़ में पियो आयो त वञी थो वज़ीरनि अमीरनि जी बेइज़ती कयां। हाणे बादशाह खे अॼु पंहिंजे किरण जो ख़ौफ़ जाॻियो त भला घोड़ो वठी नथो ॾे, घोड़ो हेॾे भॻो थो वञे, बीहे बि कोन थो, मूंखे घोड़ो धकु न ॾे। बादशाह खे अॼु पंहिंजे किरण जो ख़ौफ़ जाॻियो। घोड़ो उहो ई भॼंदो दुश्मन जे लश्कर ते काहींदो पियो आयो। हुननि जो लश्कर ईअं साम्हूं घोड़नि वॾो ईअं हुजे, रुगो घोड़नि जी कतारूं हुजनि, घोड़ो हिन वारो बादशाह वारो घोड़ो सिधो ओॾां पियो वियो। कोरी बादशाह खे अची सिर जी लॻी, कोरी बादशाह खे अची सिर जी लॻी, घोड़े खे घणियूं अड़ियूं हणे, घणो छिकेसि, पर घोड़ो साईं बीहे ई कोन। ईअं घोड़ो डुकंदो पियो वियो। ईअं मैदान वॾो हुयो न, जे मैदान में जंग पई थिए, ईअं घोड़ो डोड़ंदे डोड़ंदे ईअं साम्हूं हिनखे वण हिकिड़ो ॾिसण में आयो। कोरी बादशाह खे वण ॾिसण में आयो। हिनखे जो वण ॾिसण में आयो त जीअं हिन जो घोड़ो उन वण खे वेझो पहुतो त हिन चयो त हाणे हूअं जो किरां, तंहिंजे करे भला इन वण खे भाकुर विझां, इन वण में थो भाकुर विझी ऐं बीहां, पोइ घोड़ो भले हलियो वञे। घोड़ो जो केरु आहे, तंहिंजे करे वण में थो भाकुर विझां। हिन जीअं वण खे विधो भाकुर, भव खां हिन खणी वण खे ज़ोर सां भाकुर विधो। घोड़ो बि ज़ोर सां धुकींदे पियो, घोड़ो बि ज़ोर सां धुकींदे पियो। हेॾा बादशाह जो हुनखे ज़ोर सां वण खे भाकुर विधो, घोड़े जो हेॾा ज़ोर हुजे, वण जो वॾो ॾार हुजे, सो ज़ोर ते उहो वण जेको हुजे उहो बि पटिजी वियो। बादशाह जे कुल्हे ते, कोरी बादशाह जे कुल्हे ते उहो वण जो वॾो ॾार हुजे, उहो वण जो वॾो ॾार उहो कोरी बादशाह जे कुल्हे ते। हाणे किरण जे माॻ हाणे हिन जे कुल्हे ते वण जो वॾो ॾार हुजेसि। घोड़ो साॻो ओॾ करमान बादशाह जे लश्कर ते, पर हाणे पहिरियों उन ते ख़ाली बादशाह हुयो जेको अॻई किरण खां पियो डिॼे, पर हाणे उन जे कुल्हे ते हुजे वण, कुल्हे ते हुजेसि वण। घोड़ो साॻो पंहिंजी स्पीड सां करमान बादशाह जे कटक ॾे। करमान बादशाह जे लश्कर जी जॾहिं ॾिठो, पहिरियों त हिनखे ईअं ॾिसनि पिया त अचे थो पियो, घोड़े सवार आहे हिकिड़ो, डोड़ंदो थो पियो अचे। हाणे जो हुननि ॾिठो त भिणा हीअ त का वॾी आफ़त आहे।
भला कोरी बादशाह जी ॿी फौज त इहा अलाए किथे इहा बीठी आहे, उन त अञा पंहिंजो रंग ॾेखारियो ई कोन्हे। हे हिन जी फौज जो हिकिड़ो सिपाही आहे जेको बेडपो अहिड़ी बहादुरी सां घोड़े खे कुॾाईंदो, वण खे पटियूं कुल्हे ते खयूं असांजे पियो थो अचे ऐं असांजे लश्कर खे चीरींदो, लश्कर खे चीरींदो सिधो बादशाह जे तंबूअ ॾे पियो थो वञे। हे त अलाए छा करे छॾींदो, हे त अलाए छा करे छॾींदो। हुन दुश्मन जे लश्कर ते हैबत थी वई, हिन जी दुश्मन जे लश्कर ते हिन जी दहशत चढ़ी वई त भेण हे माण्हू आहे जिन आहे छा, हे जो हेॾी स्पीड सां घोड़ो पियो थो अचे, कुल्हे ते वॾो वण आहे, कुल्हे ते वॾो वण आहे, बीहे कोन थो, सिधो असांजे थो पियो अचे। हे त अलाए असांखे छा करे छॾींदो। इहो त हिकिड़ो आहे, सॼो हिन जो लश्कर बीठो आहे ऐं जेॾी महिल उहे निकिता त उहे त अलाए छा करे छॾींदा। सो हुननि ते दहशत पइजी वई ऐं हो डप में करमान बादशाह जो लश्कर जेको हुयो उहे डप में छिड़ विछिड़ थियण लॻा, छिड़ विछिड़ थियण लॻा। त हाणे तलवार जो मुक़ाबिलो हुजे आम्हूं साम्हूं त तलवार सां विढ़जे न, हे त हाणे हेॾो वण कुल्हे ते खई पियो थो अचे, घोड़ो आहे जो ईअं आसमान ज़मीन हिक कई पियो थो अचे, हे छिड़ विछिड़ थी ईअं थियण लॻा। हाणे कोरी बादशाह खे हूअं रुॻो किरण जी हुअसि, हाणे किरां त पर वण कुल्हे ते, वण कुल्हे ते, हाणे वरी अची हिनखे सिर जी लॻी। हाणे वण हिन जे कुल्हे ते हुजे, वॾे वाके हिदाऊं कंदो पियो अचे त किथे किरां किथे किरां किथे किरां, घोड़ो बीहेसि कोन पियो, घोड़ो साॻी स्पीड सां वण हिन जे कुल्हे ते, हाणे हिदाऊं कंदो पियो अचे त किथे किरां किथे किरां किथे किरां। हे जेॾी महिल करमान बादशाह जे लश्कर जे वेझो पहुतो त बि इहा दांह पियो करे, हिनखे अची पंहिंजे सिर जी लॻी, जंग हिन खां विसरी वई, हिनखे अची पंहिंजे सिर जी लॻी त हाणे मां किथे किरां किथे किरां। पर हे जो करमान बादशाह जे लश्कर जे वेझो पहुतो त करमान बादशाह जो लश्कर जेको हुयो ऐं करमान बादशाह उन्हनि सम्झो त कोरी बादशाह ललकारींदो पियो थो अचे ऐं चवे थो त किथे आहे करमान, किथे आहे करमान, माना हे सिधो अची बादशाह खे मारींदो। जॾहिं करमान बादशाह जे कन ते बि पड़ला पियो, तंबूअ खां ॿाहिरि निकितो त भला मुंहिंजी पुछा कंदो पियो थो अचे, उन बि जो ॾिठो, उन बि जो ॾिठो, ॾिसे त फौज में फटफोट लॻी पई आहे, फौज में भाॼ लॻी पई आहे ऐं हे जेको आहे घोड़ो ईअं सरकश घोड़ो आहे, पंहिंजी लतुनि हेठां अलाए केतिरा माण्हू मारिया अथई, माण्हू मारिया अथई। सो करमान बादशाह ते हैबत थी वई। हाणे सिर्फ़ु बहादुर सां मुक़ाबिलो थिए न, हे त वॾी आफ़त आहे का, बराबरि दहशत माण्हूअ ते थी वञे ऐं दाहूं कंदो थो अचे त हो पियो चए त किथे किरां, हिननि जे लेखे त चवे थो किथे करमान। इते करमान बादशाह ते बि दहशत वेही हुई, करमान बादशाह ते बि दहशत वेही हुई। उन जो ॾिठो त हाणे हे अचे थो पियो, इहो दाहूं कंदो, मुंहिंजी पुछा कंदो पियो थो अचे। तंबूअ खां ॿाहिरि निकितो, तंबूअ जे ॿाहिरां घोड़ा ॿधा बीठा त हिन चयो त मां बि घोड़े ते चढ़ा। हिकिड़ो घोड़ो वञी हिन पाण छोड़ियो, फौज में भाॼ लॻी पई, हिन वञी घोड़ो हिकिड़ो पाण छोड़ियो, घोड़ो छोड़े ऐं उन ते सुवार थियो, घोड़ो छोड़े उन ते सुवार थियो, घोड़े खे पर हिन जी मतियूं मुंझी वयूं, हिन ते दहशत पइजी वई, हिन जूं मतियूं मुंझी वयूं जो घोड़े जी पछाड़ी कढण हिन खां विसरी वई, जंहिं करे जीअं जो हिन घोड़े खे सट ॾिनी त बादशाह जी पोई जंग जेका आई भॼी पई, बादशाह जी जंग भॼी पई, हुनजी पछाड़ी कढण विसरी वई। सो हुनजी जंग भॼी पई, जंग भॼी पई। तेसीं कोरी बादशाह जेको हुजे, कोरी बादशाह उहो बि घोड़े ते साॻियो दाहूं कंदो पियो अचे, उहो बि अची सिधो हिन जे मथां अची कड़कियो। हो घोड़ो बीठल हुजे, करमान बादशाह वारो घोड़ो बीठल हुजे, हे जीअं बीठल घोड़े सां जे आम्हूं साम्हूं आयो त हिन छा कयो जो कोरी बादशाह वारे घोड़े हुन सां वेहण जे लाइ नरा खया। जीअं नरा हुन खया त बादशाह जे कुल्हे ते जेको वण पियो, हाणे हीअं वज़न अनबैलेंस जो थियो त हुनजो वण जेको हुन जे कुल्हे ते वण पियल हो उहो वण किरी पियो, वण जो किरियो त वञी करमान बादशाह खे लॻो, उहो बि हेठि किरियो पियो हुजे, वण वञी मथां किरियो करमान बादशाह जे मथां। जो जीअं जो वण किरियो त करमान बादशाह हुन वण जे, वॾो वज़नी वण हुजे, उन जे हेठां चिबिजी ऐं मरी वियो।
हाणे कोरी बादशाह जे कुल्हे तां जॾहिं वण जो किरियो ॿार जो लथुसि घोड़ो बि हुन सां वेहण जे लाइ हीअं नरा खईं बीठो त हे बि स्लिप थी घोड़े तां हेठि लथो घोड़े तां हेठि लथो ऐं ज़मीन ते पेरनि भर वञी बीह रहियो ॾिठई न करमान बादशाह मूं पियो आहे करमान बादशाह जी फौज में भाॼ थी वई उन्हनि जो वरी रहियो खुयो ॾिठो पंहिंजे बादशाह जो मौत ॾिठो न त जेके थोरो घणो जिन खे भेण जो हुयो आसरो उन्हनि जो बादशाह जो मौत ॾिठो त उन्हनि बि खणी पंहिंजी भाॼ कई उन्हनि पंहिंजी भाॼ कई दुश्मन जे लश्कर वठी भाॼ कई पोइ जेको हुननि जो सामान हुयो आंदल लश्कर जा हथियार पवण वारा जेको सामान हुयो उहो बि सॼो कोरी बादशाह खे हथायो दुश्मन जो लश्कर भाॼ खाई वठी भॻो करमान बादशाह मारिजी वियो कोरी बादशाह पाण सां ख़ुदा जी मदद ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो हिन जो लश्कर बि जेको हुयो उन्हनि बि जो ॾिठो त हाणे बादशाह पाण पियो थो विढ़े वरी हुनखे ॾिठुनि त उन जो लश्कर भाॼ खाधी आहे तेसि ताईं हिन जो लश्कर बि अची हिन वटि पहुतो बादशाह खे सभिनी मुबारकूं ॾिनियूं बादशाह जंग फतह कई नदियूं मिनारी ऐं हुन फ़क़ीर वारी ॻाल्हि वञी साॻी थी त जॾहिं तुंहिंजी न्याणी बालिग थींदी त तुंहिंजे बादशाहत में थोरी रंडक पैदा थींदी पर इहो आहे त फतह तुंहिंजी थींदी नदियूं में हुन फ़क़ीर वारी ॻाल्हि वञी सही साबित थी बादशाह फतह याब थी पंहिंजे मुल्क मोटी आयो पोइ ख़ैरनि सां अॻे खां बि वधीक अदल इंसाफ़ सां पंहिंजी बादशाही हलाइण लॻो।